मटियारी वेझो खंडू स्टॉप ते जतोई पेट्रोल पंप वारी मस्जिद में करबला के शहीदन की याद में शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस थी गुजरी, जेके हज़रत मौलाना ज़हूर अहमद मेमण, हज़रत मौलाना खान मोहम्मद पठान, हज़रत मौलाना हबीबुल्लाह ख़ासकेली ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मुहर्रम सबर जो महीनो आहे। मदीने जे मीर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ातिर तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। सहाबा कराम रज़ियल्लाहु ताला अन्हो अंजुमीन हज़रत हुसैन साईं समेत अहले बैत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तकलीफ़ूं मिलियूं, पर उन्हनि सबर कयो, हक़ सच जो रस्तो न छॾियो, शहादत जो मौत क़बूल कयो, पर ज़ालिमनि जे अॻियां न झुकिया। असांखे पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन जे सहाबा कराम ऐं अहले बैत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾसियल वाट मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारणु खपे। हक़ ऐं सच ते क़ाइम रही हमेशा हुसैनी आवाज़ सां बेदीनी ऐं ज़ुल्म बरबरियत वारी यज़ीदियत जे ख़िलाफ़ मैदान में बीहणु खपे। सबर जो दामन न छॾणु घुरिजे। नात ख़्वान अल्लाह नवाज़ लसाण, उसामा हैदरी, अहमद अली चन्ना ऐं ॿियनि नात ख़्वाननि हम्द ऐं नात मक़बूल ऐं नज़म पढ़िया। शहीद करबला कॉन्फ्रेंस में सलीम सिंधी, मुफ्ती मोहम्मद हासिल चवाण, फिदा हुसैन सोलंकी समेत इलाइक़े वासिन वरी तादाद में शिरकत कई। आख़िर में दुआ खां पोइ ख़ैरात फी सबीलिल्लाह तक़सीम कई वई।